सलात शरीफ। ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس قد جاءكم الرسول بالحق من ربكم فآمنوا خيرا لكم وإن تكفروا فإن لله ما في السماوات والأرض وكان الله عليما حكيما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين प्यारा दोस्तों भाइयों, एक मिलाद पाक जी 12 रबीउल अव्वल एक सोने आस्थाने ते सोनी महफिल में सोनल मानन जो मेड़ा कुआ अल्लाह करीम असा सबनी जी ये हाज़री पंहिंजे दर ते कबूल मंजूर फरमाईंदो। हिन मिलाद जी महफिल में हाज़री जे सदके रब सबनी हाज़रीन के मदीने की हाज़री नसीब अल्लाह जे पाक कलाम जा सूरह निसा जी आयत नंबर 170 तवां जे सामू मु तिलावत कई। इन आयत पाक के अंदर अल्लाह ताला कुल इंसान जात सा मुखातिब रुगे मञण वारन सा न मोमिनन मुसलमानन सा न अरब जे माण्हुन सा न अजम जे माण्हुन सा न पर पूरी इंसान जात जिते भी रसे वसे थी या जेका भी क़यामत ते इंसान ईंदा उन्हनि सभिनी सां अल्लाह मुखातिब। रब्बुल आलमीन फरमाते या अय्युहन नास, ए इंसानों, कद जाकुमुर रसूल बिल हक़, तहकीक तमाम वट रसूल हक़ सां अची वियो आहे। मिर रब्बिकुम, तव्हांजे परवरदिगार वटां, तव्हांजे पालनहार वटां
हक ऐं सच वारो रसूल हक खणी हक ॾेखारण हक सेखारण हक समझाइण हक ते हलाइण हक जी हिमायत करण हक वारो रसूल तव्हां ॾे अची वियो ऐं आयो न अरब मां न अजम मां न मके मां न मदीने मां मिर रब्बिकुम तव्हांजे रब ये भी न चई त संदस रब वटूं आयो आहे न तव्हांजे रब वटूं इंसानो तव्हांजे रब वटूं रब जी माना आहे परवरदिगार पालणहार खाराइण वारो प्यारण वारो जियारण वारो हलाइण वारो उपाइण वारो निपाइण वारो उनखे रब जेको तव्हांजो रब आहे इंसानो जेको तव्हांजो रब आहे उन वटां उहो हक़ वारो रसूल अची वियो अथव فآمنوا خيرا لكم पोइ ईमान आणियो तव्हांजे लाइ भलो आहे तव्हांजी भलाई आहे तव्हांजे लाइ ख़ैर आहे तव्हांजी इन में कामयाबी आहे इन ते ईमान आणियो उनखे मञो जेको आयो आहे उन आयल खे मान ॾियो जेको रब वटां आयो आहे उनजी इज़त कयो ताज़ीम कयो जेको हक खणी आयो आहे उन हक खे ॿुधो सम्झो उन ते अमल पेरा थियो इन में तव्हांजी भलाई ॻाल्हायो ईअं था बुखारा वेठा लंगर मीलाद जो आहे सभिनी खे मिलंदो मूंखे वरी साईं सादी मूसाणी सरकार जो सॾु थियो आहे इन जे करे ईशा नमाज आख़िर में रखी आहे अवल तव्हां सां पाण में कचहरी कयो दिल खे हाज़िर कयो न एक्टिव थी वञो न छा थो मां तव्हांखे चवणु चाहियां छा थो तव्हांखे ॾसणु ॿुधाइणु चाहियां सम्झो त सही न जे समझ में अचे त रड़ करे चो सुभाणे अंदर अमड़ियुनि भेनरुनि खे चवंदो त घड़ी खन मां कचहरी पंहिंजी बंदि कयो अॼु मुंहिंजी कचहरी ॿुधो मायुनि खे घणे ॻाल्हाइण जी बीमारी आहे ऐं कंदियूं बि झिरकियुनि वारी चिर 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 ख़ुदा जूं बानियूं अॼु त क़ुरान ॿुधो अॼु त नबी जो फरमान ॿुधो ऐं वरी हीअ जेका मूवी लॻाई अथनि या परे परे ताईं आवाज़ थो वञे सो जन ताईं बि मुंहिंजो आवाज़ पहुचे थो उहे तवजह सां गौर ऐं फिक्र सां अलाह जो क़ुरान ऐं मदीने वारे जो फरमान रब फरमाए त इंसानो तव्हां वटि तव्हांजे रब वटां हक़ वारो रसूल आयो आहे मञो ईमान आणियो तव्हांजे लाइ भलाई तव्हांजे लाइ चङाई आहे तव्हांजे लाइ ख़ैर आहे फआमिनू खैरन लकुम ईमान आणियो तव्हांजी भलाई आहे तव्हांजे लाइ ख़ैर आहे वइन तकफुरू जे तव्हां इनकार कंदा न मञंदव मुंहिंजे नबी खे न मञंदव आयल जी इज़त न कंदव आयल जो एतिराम न कंदव आयल जो चङो चयो न मञंदव इन तकफुरू ऐं जेकॾहिं तव्हां इनकार था कयो फइन्न लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द पोइ ज़मीन ऐं आसमान जी बादशाहत अल्लाह जे हथ में आहे आसमान अल्लाह जा ज़मीनूं अल्लाह जूं काइनात जो मालिक केरु थींदो
तुझी हैसियत केड़ी है तुझी अहमियत केड़ी है जेको मालिक जहानन जो उन्हें के तुझी का भी परवाह ना है उन्हें जे पंजो रसूल तोरे मोकलियो आ त तुझे भलाई जेला तुझे खैर खाई जेला खैरन लकुम तहां जेला भलाई है नथा मनो तो अल्लाह तो जहानन जो बादशाह हो आसमानन में बादशाहत अल्लाह जी जमीनन में हुकूमत अल्लाह जी तवा ये नचो तो काकड़ वजीर आजम आ ये नचो तो फलानो वजीर आला है बादशाहत जी कुंजी मुझे मालिक करीम दे हथ में रुगे धरती जी न पर आसमानन जो जमीनन जो हर जाय जो मालिक वकान अल्लाह अलीमन हकीमा ऐं अल्लाह ताला जानन वारो ऐं हिकमत वारो अल्लाह जाने के चयो मञो के न मञो के नबी जे अचण ते खुशी कई के न कई के नबी जो फरमान मञो के न मञो अल्लाह जाने तो मानुन का लिखी वी दे अजीजन करीबन का लिखी वी दे पीर मां का लिखी वी दे पीर मुर्शिद का लिखी वी दे उस्ताद मास्टर का लिखी वी दे पर अल्लाह का कौन लिखंदे अलीमन हकीमा अल्लाह रुगे जानन वारो ना है पर हिकमत वारो भाई फरमा बरदारन के सिलो दींदो आ बदलो दींदो आ एवजो दींदो आ उजूरो दींदो आ हिकमत से दोहारन के मुजरिमन के नाफरमानन के न मञण वारन के मोचड़ो हणंदो आ पर हिकमत से मिसाल तवज्जो बांग थी हयाल सलात हयाल फलाह अचो नमाज ते अचो छुटकारे ते हिकड़ा आया नमाज पढ़ण हाणे जो उन्हनि खे तड़े खड़े जन्नत जे या तड़े खड़े उन्हें के सोन चांदी ढेर जे पोइ त हाणे ई नमाज़ी थी वेंदे जेको नमाज ते वञे उन खे हर नमाज ते 5000 जो नोट मलाइक जिब्रील खई बीठो जे तरह को कीदा भायो नंढा वड्डा बूढ़ा पक्का हड़ई धूम मस्त वुज़ू हुजे न हुजे भजदा बस हां ऐं जेकॾहिं जेको नमाज नथो पढ़े इएं वञी फाको करे किरे टंग भॼी पोएसि नमाज न पढ़ी फलाणे जी टंग भॼी पई अड़े नमाज न पढ़ी फलाणे जी बांह भॼी पई अड़े नमाज न पढ़ी फलाणे खे जो पुट मरी वियो इएं जे तड़े खड़े सजाऊं ॾिए न तॾहिं बि हिकिड़ो न बचे हड़ई मस्ती में माण्हू आहे ॿिनि शयुनि ते या लालच या वरी या लोभ लालच हुजे 2 रुपए जो फायदो उनखे चए पियो त जन्नत ॾे वेंदे या जहन्नम ॾे जिते 2 पैसे जो फायदो हुजे होॾे या त माण्हू खे लालच मोहींदी आहे या त वरी सज़ा ॾंडो मोचड़ो अल्लाह ताला फरमाए छो त मां रब ॼाणा बि थोरो पर हिकमत वारो आहियां सब कंहिंजी ख़बर वठंदुसि पर हिकमत सां आस्ते आस्ते ओरिया ओरिया फिलहाल त ज़ालिम खे ॾुखी रसी ॾींदो पियो माण्हुनि खे मारे पियो कुटे पियो ज़ुल्म करे केरु चवण वारो आहे मूंखे केरु पुछण वारो आहे पर अल्लाह हिकमत सां वठंदो आहे ऐं वठंदो त रीहूं राज ॿुधंदो फरमा बरदारन के उजूरा दींदो आ
मुआवजा दींदो आहे, इज्जतूं दींदो, माल दींदो, रोज़ी दींदो, बरकतूं दींदो, रहमतूं दींदो, अताऊं, सखाऊं, खज़ाना उनखे दींदो, पर दींदो हिकमत सां। माण्हू जो ज़हन सोचींदो आहे तड़े खड़े दरिए ते पेश सज़ा बूते जो उते मिले पोइ कओ कंदो, पोइ चवंदो वरी इहो कमु न कबो न त मार मिलंदी। जेकॾहिं उनखे उजूरो ऐं फ़ाइदो बि तड़े खड़े मिले चवंदो बाबा इहो दर न छॾिबो तूं फ़ाइदो आहे। जेकॾहिं ईअं हुजे त पोइ इम्तिहान न थिए, परखा न थिए, पोइ सचे कूड़े जी ख़बर ई न पवे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी मां जेको चवणु चाहियां थो तव्हांजे दिमाग़ में पहुतो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या तव्हां वटि रसूल अची वियो आहे जंहिंजे लाइ आदम ऐलान पे कयो, पंहिंजे पुटनि खे पे चई त मुंहिंजे औलाद मां मोहम्मद मीर अचण वारो आहे। नबी शीस पंहिंजे बच्चनि खे चए मीर अचे त मुंहिंजी जुतियूं मां सिधियूं मोहम्मद घोट जी जुती मां खणा। केर पे चले केर हजरत ईसा पे चले जे मोहम्मद मुझे जमाने में अचे, मुझे दौर में मोहम्मद करीम जो ज़हूर चे त मां मुस्तफा जी जुती पाण खणा। हजरत दाऊद पे चले ए मुझी कौम वारो तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो मोहम्मद केॾो सुहिणो हूंदो, केॾो हसीन हूंदो, केॾे शान वारो हूंदो। तव्हांखे ख़बर न आहे मां त पंहिंजी दिलि में मोहम्मद खे विहारियो आहे। सवा लख नबी जे मोहम्मद करीम जा इंतजार पे कयूं, जे महबूब जे अचण जूं ख़ुशख़बरियूं वाधायूं दुआऊं नबी तूं पे ॾिनऊं। रब फरमायो कद जाअकुमुर रसूल, ए खुश नसीबो तव्हां ॾे उहो रसूल आयो आहे। मुरीद मुझो सदाई ऐं मां तुंहिंजे अंगण अचां त तूं परते शिकिल पूरी छड़ी करे थी मां छा चवंदो मुरीद आहे हे मूंसां मोहबत अथसि यार मां मातरी को आयो आहियां तुंहिंजे ॻोठ, तूं मूंखे खीकारी बि नथो, मरहबा बि नथो चवीं, सलाम बि नथो करीं, दिलि घुरंदी मुंहिंजी तोॾे छो था ॻाल्हायो। मदीने वारो मीर तोड़े आयो, मूडे आयो, ईमान वारन दे आयो। बराबर चेबी खुशी कभी मदीने वाले जे अचण ते खुशी थी के खुशी थी। छो न खुशी कयूं, छो न बहकऊं ऐं टहकऊं। जेॾो वॾो महिमान ईंदो आहे उनजे प्रोटोकॉल ओॾो वॾो ॾिबो आहे, उनजे एतराम आजियां एज़ाज़ इकराम ओॾो कबो आहे जेॾो महिमान खान वारो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। उहो नबी आयो असां वटि जेको अल्लाह जो महबूब सारी काइनात जे लाइ रहमत। मूसा
मूसा जो महबूब, ईसा रूहुल्लाह जो महबूब, दाऊद खलीफतुल्लाह जो महबूब, सोनम जे सरदार यूसुफ जो भी महबूब। रब फरमाए तो कद जाअकुम, तहकीक वो तमाम मिटा भागत तुझा मुझे भला जो मदीने वाले साईं रब असां खे ज़िंदगी हाणे पुछे तो छायो मिलाद था मल्हायो, अचण जूं ख़ुशियूं था मल्हायो, किथे लिखियल आहे? जो हिते लिखियल न दलील पुछन दिल वारा, न दलील पुछन दिल वारा, हणो नियम जाई नारा या रसूल अल्लाह। खुशी जो मिलियो आमो क्यों, असां के खुशियुन का छो थारो क्यों? तम मिलाद न था क्यों ना क्यों, पर ॿियन खे छो थारो क्यों? किथे मुड़ंदा महबत वारा, किथे मुड़ंदा महबत वारा, हणो नियम जाई मारा या रसूल अल्लाह। मोहब्बत सां दिल जे गहराई सां या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब आंगण ते अचे त खुशी मुहिब कंदो, आशिक कंदो, हुबदार कंदो। दुश्मन जो कंदो, ये ताल्लुक न आहे उहो छो कंदो? जी जेकॾहिं तुंहिंजे ॻोठ जो मुर्शिद तुंहिंजे ॻोठ में अचे, मुरीद ख़ुशी कंदा, महबत वारा ख़ुशी कंदा, जेको मुनकिर आहे उहो ख़ुशी कंदा। अरे यार हे त कर्मी चिता थी पिया। चवनि था पिया छाजो मिलाद, छाजी ख़ुशी, तूं न मल्हाए, तोखे मिथ बि कोन था कयूं, असां मल्हाईंदासीं। रब फरमाए थो कद जाकुम, तहकीक तव्हां वटि आयो आहे। अचण वारे खे खीकार बि न कबी, मरहबा बि न कबी। वरी चवंदई वाह मिलाद त साईं जन जो हिकिड़े साल थियो, उन साल 571 ईस्वी हुयो, 12 रबीउल अव्वल हुई, साईं जन हिकिड़ो भेरो आयो। हर साल छो था ख़ुशी मल्हायो? चवंदा न, पुछंदा न, उन्हनि खे चओ त इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। रब फरमाए थो असां क़ुरान खे लैलतुल क़द्र वारी राति में लाहे जलायो। हिकिड़ी लैलतुल क़द्र हुई हुज़ूर जे ज़माने में, जंहिंमें क़ुरान लथो। पर हाणे क़यामत ताईं जेका बि लैलतुल क़द्र ईंदी, मोमिन ॿिया मल्हाईंदा, अजर पियो मिलंदो। हाणे हींअर 1445 हिजरी जो हले पियो, हींअर रमज़ान ईंदो ऐं लैलतुल क़द्र थींदी, मल्हाईंदा कोन मल्हाईंदा? छा ईअं चवंदो साईं जन जे दौर में क़ुरान लथो, हिकिड़ी राति लथो, उहा हिकिड़ी राति मल्हाई वञे हा बस, असांजो कहिड़ो ज़रूरु आहे हर साल छो मल्हायूं? हर साल क़ुरान लहंदो आहे छा? क़ुरान त हिकिड़ो भेरो लथो, पर उन राति खे रब रंगे छॾियो। रब हाणे क़यामत ताईं उहा राति अजर
इन्ना अंज़लना फी लैलतिल क़द्र अरे वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर 1000 महीनन का भलिया केतरी भलिया 1000 महीना एक पासे लैलतुल क़द्र जी हिकड़ी रात हिकड़े पासे उहा रात जे में कुरान लथो उहा 1000 महीनन जे बराबर हुई पर हाणे क़यामत ताईं जेका भी लैलतुल क़द्र ईंदी 1000 महीना जे बराबर मुझे मदीने वाले साईं जो मीलाद थियो उन रात में पर हाणे क़यामत ताईं जेका भी बारी ईंदी आशिकन जे लाइ आयो रब जो हबीब पुकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत आयो रब जो हबीब पुकार थी वया अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र आयो तन जो तबीब महकार थी विया खुलिया सुञुन जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया आशिकन जा नसीब आयो रब जो हबीब बेड़ा पार अल्लाह कंदो सदाई सुखिया मिलो अल्लाह ताके सेहत सां वॾी जमार ॾींदो अल्लाह कंदो सदाई मदीने वारे जे रहमत दी छांव तव्हां ते तव्हांजे बच्चन ते तव्हांजे आस्थान ते अल्हम्दुलिल्लाह अॼु हसनुल्लाह साईं ख़ैर सां कयो असां सभिनी तव्हांजे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह घुरंदा रहंदासीं अदा साईं ब्रदर फजलुल्लाह सोनो आयो आहे उन्हनि खे बि ख़ुशि आमदीद सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु ओ थियो नूर जो ज़ूर डिठो तो नसूर माई थी बारड़ो जणे तो बेचारी मौत ऐं जिंदगी जी कश्मकश में हूंदी केतिरियूं वेचारियूं पंहिंजो वेम जे सूरनि में मरी बि वञनि थियूं दर्द से वॾो ॾुखियो दर्द वॾो ॾुखियो सूर हूंदो आहे ॿार जे ॼमण जो पर अम्मा आमिना थी फरमाए त मूं मां त रुॻे नूर निकितो न सूर न दर्द न वेम जी तकलीफ़ थियो नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर जे अलाह ज़बान ॾिनी अथव तव्हां बि चओ त केॾो न भलो लॻे थियो नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर ओ थिया दर्द कुलई दूर ख़ुशियूं कयूं हर जेको जहान वारनि जा दर्द लाहिण आयो सो अमड़ खे कीअं सूर थिए ओ थियो नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर ओ थिया दर्द कुलई दूर ख़ुशियूं कयूं हर चयो हर कहीं ग़रीब तकरार थी विया चयो हर कहीं ग़रीब तकरार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा
खुलिया उम्मत जा नसीब ओ कई करम ईद कई करम ने अज ईद मिली सात सईद रब हमीद मजीद दी नेमत दी नवीद थिया महर गरीब बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा तफसीरुल बयान वारो रिवायत तो आने हदीस कुदसी तो आने रब फरमायो लौला कया मोहम्मद मा खलकतुल कायनात ओ महबूब जे तोखे नखल क्या हां तक कायनात न पैदा कया बड़ी बी रिवायत महारे जुन्नबूह वारे आंदिया रब फरमा लौला कलमा खलकतुल अफलाक हबीब जे तोखे में खल क्या हां आसमान न पैदा कया हां वल दुनिया वल आखिरह न दुनिया खल क्या हां न आखिरत जोड़िया हां वल समावात वल अर्द न आसमान ठाया हां न जमीनू जोड़िया हां वल अर्श वल कुर्सी वल लौह वल कलम न अर्श खल क्या न फर्श खल क्या न कुर्सी खल क्या न लोहो कलम खल क्या वलल जन्नत वलन नार न जन्नत जोड़िया न जहन्नम पैदा किया वलौला मुहम्मदुन मा खलक़तु आदम जे मोहम्मद मीर के नखल क्या ता आदम के भी पैदा न किया केंजा पुटना है केंजो औलाद आयो ये पिढ़े न हो जांदो तू जिन सकी तो पैदा सुभान अल्लाह के सुखदा सी जिन्स के फार्म के छो फार्म को खसरो सुभान अल्लाह जिन्स जे तू पैदा थियो ही ना बापे आदम जो औलाद आई ऐ तुझे बापे के रब खल के मोहम्मद मीर जे सदके ये मदीने वारो न हो जे न आदम हो जे न तू हो जे मना बाय से तखलीके कायनात मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह हदीस अड़ी तो बुलाए जो यहाँ ठरी पौंदी आशिकन जो हो हिते ईंदो कोन जे ईंदो तो इंशाअल्लाह उन जो यहाँ ठरी पौंदी समझो था ना ये रिवायत सीरत शामी में इमाम सादी रिवायत दिया सीरत हलबिया वाले भी रिवायत दिया इम्ताउल अस्मा वाले भी रिवायत दिया सुयूसी भी हदीस रिवायत किया हुजूर जो असाबिया मैसरा उर्दन में साईं की मज़ारा में ज़ियारत करी इन्हें जेको शाम जो सफर साईं जन कयो न मैसरा साईं जन सां गॾु हुई हुजूर जन सां ऐलान नबूवत खां अॻु में साईं जन विया वापार जे लाइ न मुल्क शाम त इहो मैसरा साईं जन राज़ में मूं अर्ज़ कयो मता कुंत नबियन या रसूल अल्लाह
मुर्स के या रसूल अल्लाह मुखी तो बुधायो तवा आए खातमुल अंबिया मोहम्मद अल्लाह जो रसूल आए सभिनी नबियन जे पुजाणी में ईंदो पर पैदा सभिनी का अग में थी चुको सुभान अल्लाह पूजने अल्लाह ताला जन्नत के खल्कियों फकतब इस्मी अलल औराके जने जन्नत जा वण पैदा कई त जन्नत जे वणन जे पन्न पन्न हुयो मां मोहम्मद अजई नबी हुयो सुभान अल्लाह फलम्मा आयाहुल्लाह तआला नज़र इला अर्श जदे अल्लाह तआला आदम के खल्कियो आदम ही जो तो अल्लाह जे अर्श ते नज़र पियो पहिरी नज़र अर्श जे मथां ॾिठई फरा इस्मी पो अर्श ते मुंहिंजो नालो लिखियल ॾिठई فأخبره الله تعالى إنه سيد ولدك رب فرمایا से आदम तुझे औलाद में इहो जो नालो ॾिसी तो इहो सभिनी जो सरदार छाए सभिनी जो सरदार सभिनी जो सुभाणे पंहिंजे सरदार क़ौम जो सरदार जेको अथई न क़ौम जो चङो मुड़ुस उनखे चए जहिड़ो तूं तहिड़ो मां जमालनि जो सरदार जुदा आहे चांडियनि जो सरदार जुदा आहे जी मगरनि जो सरदार जुदा आहे हर ज़ात वारनि जो सरदार आहे पंहिंजे सरदार खे चओ जहिड़ियूं ॿ अखियूं तोखे तहिड़ियूं मूंखे जहिड़ो तूं माण्हू तहिड़ो मां माण्हू खल त ख़राब करे चईस न शर्म नथो अचे जो नबी के पाण जहिड़ो तो सॾी हया नथो अचे थींदो नबी मूं जहिड़ो जेके रब तो फरमाए त आदम इन्नहु सय्यद वलदक तुझे औलाद में हरनी जो सरदार मोहम्मद करीम नबियन जो सरदार वलियन जो सरदार बादशाहन जो सरदार नवाबन जो सरदार कौमन के अगवानन जो पर पूरी इंसान जात में सभिनी जो सरदार मोहम्मद करीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा शान है मुझे सोने नबी मुने के चवंदो तू अचे मुंहिंजा हथ धोआरे मुंह टच तोखे ॿुधायां त मुंहिंजे मदीने वारे जो शान चओ सल्लल्लाहु अलैहि तिरमिज़ी रिवायत हुआने हजरत अबू हुरैरा तो रिवायत करे त हिकड़े दी असहाबन मदीने वाले मीर के अर्ज कयो या रसूल अल्लाह मता वजबत लकन नबुवा हबीबा अमा के नबुवत कर रहे मिली सोना के तो बुझायो नबुवत आगे कर रहे मिली काल व आदम बैन रूह वल जसद अञा आदम रूह जिस्म जे विच में हुयो वजूद आदम अञा जुड़ियो न हुयो मां उन वक्त में नबी हुयो बी रिवायत में बैन खल्क आदम व नफ़्ख़ रूह फी अञा आदम जे मिट्टी जो पिनोड़ो रब ठायो अञा उन में रूह विधो ई न हुई मां उन वक्त भी रब जो नबी हुयुसि
सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जॾे अञा आदम न हुयो हुजूर रब जे अॻियां नूर चिमकिया पे जॾहिं वरी अल्लाह ताला मलाइकनि खे पैदा कयो मलाइक ख़लक़ी मलाइक छा कनि कमु कहिड़ो कनि धंधो कहिड़ो कनि चुप कई वेठा पोइ मदीने वारे साईं जो नूर पियो थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह युसब्बिहु ज़ालिका नूर मोहम्मद करीम जो नूर अल्लाह जी तस्बीह पियो पढ़े सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वतसब्बहल मलाइकतु बितस्बीह जॾहिं मोहम्मद जो नूर तस्बीह पियो पढ़े त मलाइकनि खे बि तालीम मिली रीस थी उहे बि चवण लॻा सुभान अल्लाह सुभान वाह मुस्तफा तुंहिंजो शान वाह मदीने वारा तुंहिंजो मकाम सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे सोने नबी इन्हनि हड़नी किताबनि में रिवायत आहे सुभान अल्लाह मूंसां गॾाए वाले न आहियो बुज़ुर्ग हिकिड़ो वेठो हो मजलिस में बुज़ुर्ग कयो अल्लाह हिकिड़ो माण्हू सामने वेठो हुन खे अल्लाह साईं चुप थी विया थोरी देरि खां मूंखे अटो मथे करे फरमायो त पुट तो जेका रड़ कई अल्लाह मूं हिन रड़ जो पीछो कई हिकिड़े कब्रिस्तान में वञी पहुती तुंहिंजी रड़ वञी कब्रिस्तान में पहुती चीज़ी तव्हां सच था जो मुंहिंजी ज़ाल कल्ह मरी वई आहे हुनखे यादि करे चइबो सो मां भी चुप करे बुधा में हो सकता है मूसा गदाए हो या करे मां नोटान में हल्या था मां गई मां में मुझाए सके एकड़ो मानू नमाज भी पढ़े ये तो कि अल्लाह अकबर के बांग बदई ये बी कुर्सी पे वही वही ले मन बिठस बैठ भाई छाती की नमाज दुनिया तक यार मैं कदो उतारी ले गया तारो ना महंगाई मिठाई चढ़ी मत जो सल्लल्लाहु अलैहि दरती लिखला एकड़ी रिवायत में आता अर्श मौला जी मथा लिखियो पियो आ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक उमरुल फारूक बगाली जा यहाँ सड़ंदा आंट्रा भुक्यूं सड़ंदा उम्र सां बुग़्ज़ रखण वारा उम्र सां दुश्मनी रखण वारा उम्र जो नालो अर्श मौला जे कुंगरन ते मोहम्मद करीम ऐं अबू बकर उम्र टिनी जा नाला गॾु लिखिया चौथों तक नालो अल्लाह जो आहे रब जो नालो मोहम्मद मीर जो नालो सिद्दीक अकबर जो ऐं उमर फारूक जो अर्श जे कुंगरन ते ड्राहे त ख़बर पवे न हां साईं फरमायो त आसमान जा जेकी भी मलाइक आहिनि उमर सां मोहब्बत रखंदा आहिनि ऐं ज़मीन जा जेकी भी शैतान आहिनि उमर सां नफ़रत रखंदा आहिनि आसमान जा मलाइक उमर सां जमीन जा शैतान
जेको उम्र सां बुज़ुर्ग के ना समझी वञे पुट वरी चिट्टो नालो मूंखे लिखण आहे त पाण सियाणो ई समझी हां साईं फरमाइनि था अरशद जे जन्नत जे दर ते लिखियलो त मोहम्मद अल्लाह जो रसूल अली मोहम्मद जो बिरादर कबल यखलुकल खल्क बिअल्फै सनतिन कायनात मखलूकात जे पैदाइश का 1000 साल अगे मेरे बचन जे दर ते मोहम्मद अली जो नालो गड लिखी चलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रज़ी अल्लाह तआला सुभान अल्लाह वाह शान मदीने वाले जो ऐ वाह शान मुस्तफा जी प्यारन यारन सुभान अल्लाह हिकड़ी रिवायत ॾाढी मोहब्बत वारी है शरफुल मुस्तफा में मवाहिबुल दुनिया में ऐ सुबुलुल हुदा वर रशाद में तारीख दिमश्क इब्न असाकिर जी उन्हें में रिवायत हजरत सलमान फारसी तो रिवायत हदीस कुदसिया रब फरमाता लक़द खलक़तु दुनिया व अहलहा लिउअर्रिफहुम करामतक अलैय व मंजिलतक इंदी तो मुझा महबूब मदीने वारा मूं रब दुनिया के पैदा कयो दुनिया वारन के पैदा कयो हिन जिला त उन्हन के देखारिया त मूं वटे मुझे मोहम्मद जी इज्जत केतरी आ दर्जो केतरो आ मकाम केतरो आ कायनात के मूं पैदा ही इने जिला कयो आ उन्हन के मदीने वारे जो शान ऐसे बंदी जी हर तकरीर बुदन की तो मिलाद मला खुशी मला इंशाल्लाह हक अज न मनी तो सुभाणे मनंदे सुभाणे न मनी तो परीय मनंदे जुलू सब कढंदे वो वक्त ई तो इंशाल्लाह हां मानन के रोकण वाला सुभाणे हक पंजो पाण मञाईंदो आ सुभाणे तू मञंदे त मुझे मदीने वाले वीर जो शान चाहे मुस्तफा जे मीलाद जी खुशी केली दिल खे खुश कंदी रब तो फरमाए खलक़तु दुनिया व अलहा हबीब मु दुनिया के खलकियो आ दुनिया वारन के खलकियो आ हिन जेला ले वो अरफहुम करामतक अलैय त उनन के देखाया जानाया त मोहम्मद जी इज्जत मोट केली वलिया व मंजिलतक इंदी ऐ तो जो मर्तबो मु रब वट केडो आला इबाला वलौला या मोहम्मद मा खलक़तु दुनिया हबीब जे तोखे न खलकिया त मां दुनिया के ई पैदा न कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया ही हिन जेला पैदा किया त इन्हन के देखारिया त मुझे नबी जो शान चाहे मुझे महबूब जो मान सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेडी मन हजरत आदम के अल्लाह ताला जन्नत में खलकियो ना बेश्त में पैदा कईस त साहब देइस रूह फूकेस जेरो थी बैठो रब सर के जो मोहम्मद जा बाबा समझ वाले अरे यार सुन किताब जो हवालो ॾियण छो त घणा वरी ये बाई पाती माण्हू घणा है अल्लाह समझो था किताब जो नालो आ मवाहिबुल दुनिया जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 47 शरह ज़ुरकानी जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 84 बिन किताबन जो हवालो जेडी मला आदम के रब खलकियो न पैदा कया हाने पैदा जो सा हाने रब फरमाए से ओ
ओ मोहम्मद जा बाबा ओ मोहम्मद जा पीर काल या रब लिमा करनी तनी अबा मोहम्मद अर्ज के मुझा मौला मुखे मोहम्मद जो बाबो जी सॼो थी मोहम्मद के मां ने शादी कई तो बार न बचो मोहम्मद जो बाबो की मुखे सॼो थी काल या आदम इरफारा सका आदम मन थोरो कंध त मथे करे काटो त मथे करे हज़रत आदम ये कंध मथे कयो फरफारा सहू वो मथे निहारी फरा नूर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी सुरात किल अर्श ये जो कंध मथे कई त अर्श जे कुंगरन में अर्श जे थंभन में अर्श जी छत में मोहम्मद जो नूर चिमकंदड़ बहकंदड़ नजर आयो नूर पियो चिमके नूर जा तजला पिया अचन फकाल या रब मा हाज़ा नूर अर्ज के मौला ही छाजो नूरा काल हाज़ा नूर नबियन मिन ज़ुर्रियतिक इस्मु फिस समाए अहमद व फिल अर्द मुहम्मद आदम यो जेको नूर चिमकंदे ॾिठो अथई न इहो तुंहिंजे औलाद मंझां मोहम्मद मुस्तफ़ा पैदा कंदुसि आसमाननि ते नालो अहमद ज़मीन ते नालो मोहम्मद हूंदुसि इहो मोहम्मद जो नूर आहे अर्श खे रोशन करे छॾियो आहे अर्श जा थंभा अर्श जी छत अर्श जा कुंगरा जे नूर से रोशन है यो नूर मुझे मोहम्मद करीम अल्लाह चे तो मोहम्मद नूरा असा चो नूर ते हिन के वरी जे सूर सूर थई त पियो थई असा त पिया चवंदासी मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर मुझो नबी सही नूर अलो म्या सोनो नबी सही नूर दिल साजे के दुरूद पढ़न था दिल साजे के दुरूद पढ़न था कोने सचन के सूर अलो म्या नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर आदम का भी अग में हुयो जो आदम का भी अग में हुयो जो आदम का भी अग में हुयो जो अर्श ते नूरी नूर अलो म्या नबी सही नूर अलो म्या मुझो 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 नबी सही नूर मुझो नबी सही नूर अलो म्या ता पढ़ो दा मुझे है ठरे दो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर ओ हजरत मूसा कई तमन्ना हजरत मूसा कई तमन्ना हजरत मूसा कई तमन्ना उम्मती थिया उन साईं संगो नूर अलो म्या मुझो नबी सही नूर अलो म्या मुझो नबी सही नूर अलो म्या रब फरमायो से हाज़ा नूर नबीन मिन ज़ुर्रियतिक ए आदम तुझी ज़ुर्रियत मां तुझे औलाद मां वो मोहम्मद मुस्तफा पैदा कंदुसे उन्हें जो नूर अगवाट नूर चिमकाए छॾियो
اسمه في السماء अहमद आसमान में उन जो नालो अहमद वफिल अर्द मोहम्मद ऐं ज़मीनुनि में उन जो नालो मोहम्मद मुस्तफा हूंदो वलौलाहु मा ख़लक़तुका ए आदम जे उन मोहम्मद के नकल क्या त तो आदम के नकल क्या वला ख़लक़तु समाअन वला अर्दा न आसमान खल क्या न ज़मीनूं पैदा कया जो कुछ पैदा कयो मिठे मोहम्मद जे सदके वाह सोने नबी जो शान अहिड़ी महबूब असां खे जो मिलियो रबना लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन मोमिननि जे मथां मुंहिंजो थोरो बि कबो आहे के गुणा हिते माण्हू खे जेको मञे बि सही बे कुड़ो बे वड़ो बे गुणियो बे ज़मीरो भला कीअं चवां बे पितो आए बि वरी मञे न बे मुर्शिदो नीमक बि खाए वरी मञे बि न इन्हनि थोरो कबो जा इन्हनि तव्हां ई कोन कंदो अल्लाह फरमातो लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फीहिम रसूला जो रसूल मूं मोकिलियो आहे न इहो मुंहिंजो थोरो ख़ासि मोमिननि जे थोरो मञंदा बि मोमिन ख़ुशी बि मोमिन मल्हाईंदा मिलाद बि मोमिन मल्हाईंदा रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो खुशियों मनायो रहमत आलम खंड मिसरियों ऐं खीर विरायो खंड आकायो खुशियों मनायो जंहिंजी पेशानी नूर निशानी शान शानी राज रब्बानी मदनी मिठो मालिक मिलायो खुशियों मनायो मिसरियों ऐं खीर विरायो आकायो खुशियों मनायो मोमिन मुर्कने चेहरा चमकने मोमिन मुर्कने चेहरा चमकने आशिक ईद सईद पिया कने शुम माण्हुनि पर शर्मायो आयो खुशियूं मनायो मीलाद वारनि जा मरण खां पोइ बि चेहरा पिया चिमकनि असांजे मातरी शरीफ़ में अॼु सैयद सगुरो वफ़ात करे वियो आहे मुंहिंजो प्यारो दोस्त हुयो हज़रत हाफ़िज़ नूर मुस्तफ़ा शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह अॼु वफ़ात करे वियो आहे वफ़ात खां पोइ बि उनजो चेहरो ईअं पियो लॻे ॼणो माण्हू निंड में गहरी निंड में पुरसकून चेहरो ऐं चेहरो भरे पियो ये मीलाद वारनि जा चेहरा मुस्तफ़ा जे आशिक़नि जा चेहरा सुभान अल्लाह ओ मोमिन मुर्कने चेहरा चिमकने आशिक ईद सईद पिया कने शुम मन पर शर्मायो शुम मन पर शर्मायो आका आयो
खुशियूं मल्हायो कयूं असां मीलाद जो लंगर कयूं असां पेट्रोल हिन जो मिर्च मारियूं असां मिर्च लॻनि वरी हिन खे डंडो बसांजो झंडो बसांजो हिन खे कहिड़ो डंडो ओ ताज मथे ते ख़त्म नबूवत जंहिंजी रिसालत ताईं क़यामत अशरफ अकरम आज़म आयो आका आयो खुशियूं मल्हायो करमुल्ला जो दिल पर जानी जंहिंजे अचण सां थी महिरबानी आजिज़ आसिया जो सरमायो आका आयो खुशियूं मल्हायो जेॾीमहिल मदीने वारे साईं जी विलादत थी अल्लाह आमिना साईं फरमायो त मुंहिंजे वजूद मां नूर जो ज़हूर साईं जन जो आया त गुस्ल ॾिनल हो नाड़ो वठियल हो खुतनो थियल हो तेल मखियल हो कंगो कयल हो सींद निकतल हुई अतर लॻल हो अखियुनि में कुदरती सुरमो पातल हो ऐं मदीने वारे साईं जी जीअं विलादत थी त सोने नबी सिर मुबारक सजदे में रखियो जीअं वॾो माण्हू सजदो कंदो आहे न ईअं सजदो कयो सजदो करे पोइ साईं जन ईअं वेठा जीअं माण्हू वेहंदो आहे पोइ साईं जन पंहिंजे सॼे हथ जी अशद आंगुर मथे कई अल्लाह अकबर ईअं चयूं अल्लाह अकबर छा अल्लाह अकबर अल्लाह अकबर ईअं चयूं पोइ अम्मा आमिना साईं फरमाए थी त साईं जन जा चप मुबारक चुरन हिलन पिया जीअं ॻाल्हाइबो आहे ईअं सन्नो मिठो आवाज़ पियो अचे मूं आवाज़ ॿुधो त चपनि मुबारकनि मंझां मिठड़ो आवाज़ पियो अचे रब हबली उम्मती रब हबली उम्मती रब हबली उम्मती मुंहिंजा पालनहार मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत बख़्शे काइनात में कंहिंजी विलादत ईअं न थी हूंदी जीअं मदीने वारे साईं जी विलादत कंहिं नबीअ पंहिंजे उम्मती जे लाइ ईअं दुआ न घुरी कंहिं अबे पंहिंजे बच्चनि जे लाइ ईअं दुआ न घुरी कंहिं जीजल अम्मा पंहिंजे औलाद जे लाइ ईअं दुआ न घुरी जीअं तुंहिंजे मुंहिंजे नबी असां क़त्लनि गुनहगारनि बदकारनि जे लाइ जीअं मदीने वारे साईं इहा विलादत वारी रिवायत ऐं जॾहिं साईं जन दुनिया तां पर्दो फरमायो उहा बि 12 रबीउल अव्वल जी जो ॾींहुं हुयो जॾहिं साईं जन खे जसद पाक मज़ार अनवर में रखियो पियो वियो त सरकार जो सौट आहे हज़रत कुसुम बिन अब्बास छा हज़रत कुसुम बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु वो रिवायत तो करे त साईं जन जे जिस्म पाक के मज़ार अनवर में रखण वारो आखिरी माण्हू मां हुयुसि दिल चाहियो त आखिरी वक्त में आखिरी भेरो पंहिंजे सोने नबी जो दीदार कया वो चए तो त मूं कपिड़ो मुबारक रुखे अनवर तां हटायो मुस्तफ़ा जे मुखड़े तां
आका जी मुखड़े ता कपड़ो हटायो फैदा हुए कुछ सही ओडी मदीने वाली साईं जा चप्पा मुबारक चुरन पिया सदनो तू दुनिया ओ कन में झुकयो ते हीर चादर हल्को धीमो आवाज पे चप्पन मुबारक मांगी तो मस बुधण में पे आयो मुंह कन में झुकयो आवाज पियो जे रब हबली रब हबली उम्मती मुझे पालनहार मुझे उम्मत तुझा थोरा मदनी नाहण खान लगे तुझा गुण गालियूं तुझा गुण गण खान लगे विया तुझा थोरा अहिड़े वक्त में उम्मत याद आ इकड़े मेरे साईं ट्रे ॾींहं ट्रे रातियूं मुसलसल रोंदा सही मुस्लिम जी रिवाज टिन ॾींहंनि ताईं मुंहिंजो आका रोंदो रहियो लुड़क हारींदो रहियो टे ॾींहं ते जिब्रील आयो आहे या रसूल अल्लाह रब मोकिलियो हबीब एतिरो छो रुठायो साईं फरमाइनि था जिब्रील मुझे उम्मत जा गुनाह मुझे नजर था अजुनो उम्मतन जे मथा कमर आया कहर आया कंते जिलजिला आया कंते कहर जो हवाऊं खुलियूं के पत्थर वसाया विया कन जो सूरतूं तब्दील थी वियूं के भोला बांदर बणजी विया मां पंहिंजी उम्मत जे गुनाहनि खे ॾिसी रोआं थो जिब्रील रब वटा पैगाम खणी दोबारा मोटी आयो आ रब तो फरमाए इन्ना सनुर्दी कभी उम्मत कवला नसूक हबीब उम्मत के बारे में मां रब तो के राजी कंदुस तो के नुखारो न छे मुझा सोना मां रब तोखे राज़ी कंदुस तोखे गमज़दा न ॾिसंदुस तोखे ॾुखारो न छॾींदुसि ओ मुंहिंजा सोना हबीब एतिरो रुनो आहे टे ॾींहं मुसलसल रुनो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो ता मलाइक मोहम्मद के सुधींदो दा ॿुधण साण बाज़ार ईंदो वेदा उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो पारे उकारींदो असांजो तार न बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो ओ पारे उकारींदो अरबी जाम जो पारे उकारींदो असांजो तार न बेड़ो तारींदो सल्लल्लाहु अलैहि या को
वेठा एडो करीम एडो रहीम एडो शफीक औलाद पंजे जे ला अबो बि नथो थी सघे अमड़ बि नथी थी सघे जीअं मदीने वारो साईं तुंहिंजे मुंहिंजे ला करीम ऐं शफीक हाणे अल्लाह तो फरमाए या अय्युहन्नास ए इंसानो कद जाअकुमुर रसूल बिल हक़ मुझो रसूल तव्हां वटि हक़ खणी आयो आ सच खणी आयो आ दीन खणी आयो आ इस्लाम खणी आयो आ कुरान खणी आयो आ रोशन शरीयत खणी आयो आ तव्हां जो हक़ आ त उन जे मथां ईमान आणियो فآمنوا पोइ उन ते ईमान आणियो खैरल लकुम जे ईमान आणींदो त तव्हांजे लाइ भलो आहे चङो आहे तव्हांजो फ़ाइदो आहे ॿुधायो उन नबी ते ईमान आंदो आहे उन नबी खे मञो था नबी जेको हक़ खणी आयो उहो हक़ मञो था उन हक़ ते अमल कंदो उन हक़ वारी वाट वठंदो दिल खां पुछी जवाब ॾियो उहा हक़ वारी वाट जेका सोनो नबी सेखारण आयो उन वाट ते अमल कंदो हाँ उहा हक़ जी वाट इहा आहे जो 5 वक्त नमाज़ हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो गुनाहन खां बचो नाजायज़ी नाइंसाफ़ी न कयो न्याणियुनि खे पैसनि ते न विकिणो न्याणियूं ॾेहारे न छॾियो वेठियूं लछा मथां थी विया आहिनि ना हक़ इहो आहे त न्याणी जवान थिए हुनखे परणाए छॾियो नमाज़ पढ़ो इहो हक़ आहे जेको नमाज़ छॾे थो ॾियो इहो ना हक़ आहे चओ रिश्वत ना हक़ आहे ब्याज ना हक़ आहे चोरी धाड़ो खून हारण ना हक़ आहे हक़ उहो आहे जेको मदीने वारे साईं सेखारियो हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो रोज़ी हलाल जी खाओ कंहिंखे ईज़ा न पहुचायो कंहिंजी दिलि न ॾुखायो कंहिंखे पंहिंजे हथ सां पंहिंजे ज़ुबान सां अज़ियत ऐं ईज़ा न रसायो इहो हक़ आहे इहो नबी सुणो तव्हां ॾे इहो हक़ खणी आयो आहे जेकॾहिं तव्हां इन हक़ ते ईमान आंदो फआमिनु खैरल लकुम ते ईमान आंदो हिते बि ख़ैर हुते बि हक़ इहो आहे त पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ायो हक़ इहो आहे पंहिंजे बच्चन खे दीन जो आलिम कयो अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिन मदरसे में मुंहिंजे नूर चश्म पुनल साईं जी महिनत आहे 4 बचड़ा क़ुरान पंहिंजो दीन जा आलिम अना मदरसे जी कारकर्दगी ॾिसबी आहे त हितां छा हाफ़िज़ निकिता कारी निकिता या आलिम निकिता माना मदरसो कमु करे हिन मदरसे जी ख़िदमत बि कयो हिन मदरसे की जानी माली ख़िदमत बि कयो पंहिंजा बच्चा बि छॾियो त पढ़ आलिम थे क़ुरान जा हाफ़िज़ थे इहो हक़ आहे जाहिल बणिजी वञनि मवाली बणिजी वञनि इहो हक़ आहे या न हक़ आहे जी पंहिंजे औलाद खे बाज़ारुनि जे हवाले न कयो पंहिंजे औलादनि खे घणनि जे हवाले करे उन्हनि खे जानवरनि सां गॾाए जानवरनि वांगुरु छुड़वाग छॾे ॾियो न पंहिंजे बच्चनि खे दीन सेखारियो इस्लाम सेखारियो मुरू सिबियानकुम बिस्सलात व हुम अबनाअ 7 सिनीन 7 सालनि जो ॿार थिए त ज़बान सां निमाज़ चओ वद्रिबूहुम बिअशरि सिनीन 10 सालनि जो थी वञे त थफा थुपी करे बि उनखे निमाज़ पढ़ायो बच्चन के नमाज पढ़ाईंदो दीन ऐं सुन्नत ऐं मदीने वारे साईं जे शरीयत ते अमल कंदो सोने नबी जा फर्मा बरदार थींदो खुदा जो कसम जेकॾहिं फर्मा बरदार थींदो न अल्लाह फरमाए थो फआमिनु खैरल लकुम तव्हां जे लाइ हिते बि ख़ैर हाँ अल्लाह करीम जल शान असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾिए
अल्लाह ताला शल असांजे बच्चन के दीन जो आलिम बनाए, कुरान जो हाफिज बनाए, असांखे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत, सच्चो प्यार, सच्चो इश्क नसीब फरमाए, हुजूर जी गुलामी में जियारे, मुस्तफा जी गुलामी वारो मौत नसीब फरमाए। वमा अलैया इल्लल बलाग। पंहिंजी जाइ ते अदब सां, सुकून सां, एतराम सां वेठल हुजो त तव्हांखे इहो नूरानी मंज़र नज़र ईंदो त चार बचड़ा ये इल्म जी दिस्तारे फज़ीलत हासिल कंदा। इहो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। उन खां पोइ हिकिड़ो ॿी बि ख़ुशी आहे जो निकाह पढ़बो। निकाह ते बीबियूं ऐं दोल ऐं दुकड़ थींदा आहिनि। इहो निकाह सिखो त कीअं निकाह थींदो। तव्हां बि पंहिंजे पुटनि जो ईअं निकाह कराइजो। सभी दोस्त जेके बिठा आहिनि वेही रहो। इंशाअल्लाह हींअर चार उलमाए किराम जी दिस्तार थींदी ऐं टे हुफ़ाज़ किराम जी। अल्हम्दुलिल्लाह हिन जामिया मदरसा मस्जिद इलाही में चार आलिमनि जी दिस्तार थी आहे। उन्हनि मां सभ खां पहिरीं असां जे आलिम सगोर के घुराईंदासीं, जंहिंखे पग जो पहिरियों वर मुंहिंजा मुर्शिद मिठा ॾींदा, सो मौली साहब आहे अल्लामा नज़ीर अहमद करमी साहब रोज़रानी भागवार आहिनि जो आलिम जेके मुर्शिद दिस्तार वर ॾेई रहिया आहिनि। सुभान अल्लाह। हींअर अर्ज़ कंदा थी उस्तादुल उलमा साईं जो उस्ताद साईं मौलवी पुनल साईं पाण वर ॾींदा। हींअर उस्तादुल उलमा साईं बाक़ी बिल्ला साईं खे गुज़ारिश कंदासीं पाण उलमा किराम खे वर ॾींदा। हींअर असां गुज़ारिश कंदासीं सुमल साईं खे जेके पाण मौलवी सगोर खे दिस्तार जो वर ॾींदा। हींअर गुज़ारिश कंदासीं साईं हाफ़िज़ मेहर अली साईं खे पाण हाफ़िज़ मौलवी साहब खे दिस्तार जो वर ॾींदा। तव्हां दोस्त कयो त ॿिया बि ॾिसनि ऐं उन्हनि खे रश्क थिए त कीअं पंहिंजे औलाद खे पढ़ाइबो आहे। हींअर मौलवी साहब खे क़िबला साईं पंहिंजनि हथनि मुबारकनि सां सुहिणी चादर पाराए रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। ॿियो नंबर ते हींअर असां हिन मदरसे जे फारिग तहसील मौलाना हज़रत ज़ुल्फ़कार अहमद के गुज़ारिश कंदासीं पाण ईंदा, उन्हनि खे पहिरियों वर क़िबला साईं पंहिंजनि हथनि मुबारकनि सां ॾींदा। चओ सुभान अल्लाह। भाग वारा इन आलिम जन के दिस्तार जो वर दिल पर सोनो ॾेई रहियो आहे। हींअर असां अर्ज़ कंदासीं जनाब उस्ताद मोहतरम साईं पुनल साईं खे। हींअर असां दिस्तार वर जे लाइ अर्ज़ कंदासीं साईं मौलाना मौलवी साहब बाक़ी बिल्ला साईं खे। हींअर अर्ज़ गुज़ारायूं साईं मौलाना अब्दुल गफ्फार सोनल साईं खे पाण दिस्तार जो वर ॾींदा। हींअर मां पाण वर ॾींदुसि। सुभान अल्लाह। हींअर चादर जो तोहफ़ो क़िबला साईं ख़ुदि पंहिंजे हथनि सां पाराईंदा। हे आलिमनि जो शान आहे। क़यामत वारे ॾियारे ते हिननि आलिमनि खे हबीब पंहिंजे हथनि सां होॾे कोसर जा प्याला पियारींदा। हींअर 3 नंबर आलिम सगोर खे गुज़ारिश कंदासीं मौलवी साहब रहमतुल्लाह किशकोरी पाण ईंदा, उन्हनि खे पहिरियों वर मुर्शिद मिठा ॾेई रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। दिलि खोले चओ सुभान अल्लाह। ॿियों वर उस्ताद मोहतरम साईं खे ॾींदा। टियों वर साईं खे मौलवी साहब बाक़ी बिल्ला साईं वर ॾींदा। चौथों वर साहिबजादा अली साईं मौलवी साहब जो वर ॾींदा। साईं सोनल साईं खे गुज़ारिश आहे पाण मौलवी साहब खे दिस्तार जो वर ॾींदा। साईं जावेद हुसैन साईं गुज़ारिश आहे पाण मौलवी साहब खे दिस्तार जो वर ॾींदा। मौलवी साहब खे क़िबला सोना मिठड़ा साईं ख़ुदि दिस्तार पाराए रहिया आहिनि। चादर मुबारक जो तोहफ़ो ॾिनो आहे। सुभान अल्लाह। हींअर 4 नंबर मौलवी साहब साईं मौलवी रहमतुल्लाह अली किशकोरी खे गुज़ारिश आहे उन्हनि खे पहिरियों वर मुर्शिद मिठड़ा ॾेई रहिया आहिनि। सदाम ॿियों वर सदाम खे संदन उस्ताद मोहतरम साईं पुनल साईं ॾेई रहिया आहिनि। टियों वर मुफ्ती बाक़ी बिल्ला साईं मौलवी साहब के वर नहीं रहे हैं। चौथा नंबर दिस्तार वर साईं मौलवी अब्दुल गफ्फार साईं सोनल साईं दिस्तार वर ॾींदा। चवनि सुभान अल्लाह। हींअर मौलवी साहब सदाम साईं के खुद क़िबला साईं चादर मुबारक पाराए रहिया आहिनि। चवनि सुभान अल्लाह। हे हुया 4 आलिम सगोरा जेके हिन जामे में पढ़ी फारिग तहसील थिया। हाणे 3 हाफ़िज़ आहिनि। पहिरियों नंबर हाफ़िज़ मोहम्मद हुसैन जोतोई। चवनि सुभान अल्लाह। संदन के पहिरियों वर हाफ़िज़ साहब के क़िबला सोना
मुर्शिद करीम पंहिंजे हथनि मुबारकनि सां ॾेई रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। हे भाग आहे हाफ़िज़ जो, हे शरफ़ आहे जेके मुर्शिद पंहिंजे हथनि खां वरनि आहिनि। इन जो कहिड़ो शान हूंदो हाफ़िज़ जो। ॿियो वर साईं उस्ताद मोहतरम कुनल साईं ॾींदा। टियों वर उस्ताद मोहतरम संदन उस्ताद साईं हाफ़िज़ मेहर अली हाफ़िज़ साहब खे विस्तार जो वर ॾींदा। चौथों नंबर हाफ़िज़ साहब खे मां पंहिंजे हथनि मुबारकनि सां ख़ुदि वर ॾींदुसि। अल्लाह सुनल साईं पंहिंजे हथनि मुबारकनि सां हाफ़िज़ साहब खे विस्तार जो वर ॾींदा। साईं बाक़ी बिल्ला आईंदा हाफ़िज़ साहब खे आख़िरी वर विस्तार खे ॾींदा। हाफ़िज़ साहब के किबला सैयदी व मुर्शिदी सुना दिल पर साईं पंहिंजे मुबारकनि हथनि सां चादर पाराए रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। ॿियों नंबर ते हाफ़िज़ खबीसो खान रुंड हाफ़िज़ थी वियो आहे। ॾाढी तिलावत भली कंदो आहे। हुननि खे पहिरियों वर मुर्शिद मिसरा पंहिंजे हथनि सां ॾेई रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। वरी दिल खोले चओ सुभान अल्लाह। हाफ़िज़ साहब खे ॿियो वर साईं बाक़ी भी लाॾी चादर मुबारक जो तोहफो हाफ़िज़ साहब के चो नंबर आखिरी हाफ़िज़ खमीसे खान के किबला साईं पंहिंजे हथ मुबारक सां चादर पाराए रहिया आहिनि। चो नंबर हाफ़िज़ मोहम्मद ईसा बिरोही हाफ़िज़ थियो। चओ सुभान अल्लाह। साईं ॾेई रहिया आहिनि। ॿियों नंबर उस्ताद मोहतरम कुनल साईं वर ॾेई रहिया आहिनि। ऐं टियों वर साईं उस्ताद मोहतरम संदन जो साईं मेहर अली साईं वर ॾेई रहियो आहे। ऐं किबला हुज़ूर संदन मुबारक हथनि सां हाफ़िज़ साहब खे चादर जो तोहफ़ो पाराए रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। हे हुया आलिम ऐं हाफ़िज़ जो शान जन के दिल पर साईं पंहिंजे हथनि सां पग बदिराई आहे। चओ सुभान अल्लाह। नालो आशिक रसूल है। नालो तो आशिक रसूल। सुभान अल्लाह। आशिक जो भाग जेके जंहिंजो निकाह दिल पर साईं पढ़ाए रहे। सभी दोस्त कयो आगन वारो घोट आहे जेके दिल भर ताईं निकाह पढ़ाए रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह। आशिक़ी रसूल ई जो नालो अल्लाह अल्लाह। तव्हां पंहिंजी न्याणी मुसम्मात ज़ैनब दी अली अकबर जी 20,000 रुपए हकमर जे आशिक़ रसूल गुलशेर खे ज़ाल करे ॾिनी। मुसम्मात ज़ैनब न्याणी अली अकबर जी 20,000 हकमर जे शरह मुहम्मदी मुताबिक
तव्हांखे ज़ाल खे क़बूल कयो क़बूल कयो क़बूल कयो अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु ونشهد أن محمدا عبده ورسوله فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا اللهم صل عليه وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह जिन घोट की पार के पान में शादी आबाद आमीन जिनकी जिंदगी खुशगवार आमीन जिनके साले औलाद अता कर आमीन करीम रब जन हाफिजन ए आलिमन बिस्तारी फजीलत हासिल की इनन के कुरान इल्म जे नूर सा इनन जा सीना मुनव्वर आमीन ईजा जमात मिलाद पाक जी महफिल में आई आ मौला सबनी जे मता मेरे नजर फरमा अल्लाह आमीन कर्ज वारन जा कर्ज ला अल्लाह आमीन बीमारन के शिफा दे अल्लाह आमीन दर्दमंदन जा दर्द दूर कर अल्लाह आमीन सवालन जा सवाल पूरा कर अल्लाह आमीन मुश्किल बदन मुश्किलातों आसान कर अल्लाह आमीन करीम रब जे गाली मुदियों से उन पे अमल जी तौफीक अल्लाह आमीन इन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ी आबाद रखे अल्लाह आमीन ये मुझा मौला बिरादर अजीज साईं हसनुल्लाह के सेहत कामिला दे अल्लाह आमीन शिफाए आजला नाफिया दायमा नसीब फरमा अल्लाह आमीन करीम रब अदे साईं के सेहत कामिला अता अल्लाह आमीन ये मुझा मौला हिन आस्ताने के क़यामत ताईं वसंदड़ी आबाद अल्लाह आमीन या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके हुजूर जी सारी उम्मत पे राजी थी अल्लाह आमीन अज भलारी रात आ मौला सा सबनी की मग़फ़िरत फरमा अल्लाह आमीन सा सबनी के मदीने वाले मीर जो दीदार नसीब अल्लाह आमीन हुजूर जे दर जो दीदार नसीब अल्लाह आमीन पंहिंजे हबीब जे सदके राजी थी अल्लाह आमीन अल्लाह व मलाइकतहु युसल्लून हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्म सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन आमीन घोट साहब जी बाल वो शादी अजे तेरी सुभान अल्लाह